अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु हुआ हैं आयशा सज्जाद। नाज़रीन सब खां पहिरीं हिन वक्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी, बचाव वारो वज़ीर ख्वाजा आसिफ, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं ॿिया आला सिविल ऐं फ़ौजी अमलदार शरीक। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में दहशतगर्दनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो। PTI तरफ़ां महांगाई ख़िलाफ़ अॼु खां सॼे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त PTI जा चूंडियल नुमाइंदा पंहिंजे तकनि में एहतजाज जी अॻवानी कंदा। 3 हफ़्तनि खां पोइ इमरान ख़ान बि हिन तहरीक में शामिल थींदो। हुकूमत जी ख़ात्मे ताईं रोडनि ते हूंदासीं। सिंध हाई कोर्ट में नूरियाबाद साइट में ज़मीनुनि ते कब्ज़े वारे केस जी ॿुधणी। अदालत जो चवणु हो त अल्लाह खे जवाबु ॾियणो आहे, पैसा हिकिड़नि खां था वठो, प्लाट वरी ॿियनि खे था ॾियो। कंदकोट में इंडस हाईवे ज़ोरगढ़ वटि पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबिलो। 2 धाड़ेल मारिजी विया। पुलिस ऐं धाड़ेलनि विच में 2 कलाक ताईं फायरिंग जो सिलसिलो जारी रहियो। 2 धाड़ेलनि खे मारण खां पोइ पुलिस एहलकारनि पारां ख़ुशी में हवाई फायरिंग करे झुमरियूं हयूं वयूं। कराची में अवामी हंधनि ऐं होटलनि खां पोइ हजम जे दुकाननि ते बि शहरी स्ट्रीट क्रिमिनल्स खां महफ़ूज़ न रही सघिया। बल्दिया टाउन में हथियारबंद हजम जे दुकान में दाख़िल थी वेठल समूरनि माण्हुनि खां बंदूक जे ज़ोर ते फुर करे फ़रार थी विया। CCTV फुटेज साम्हूं अची विया। पेरूमल थाणे जी हद सालहे फ़क़ीर स्टाफ वटि वेन ऐं ट्रालर में टक्कर। 1 ॼणो फ़ौत, 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फ़ौती ऐं ज़ख़्मियुनि जो तालुक़ कुंभर बिरादरी सां आहे, जेके उमिरि तां वापसि ईंदड़ ख़ानदान जे माण्हुनि सां मिलण लाइ कराची वञी रहिया हुआ त हादसे जो शिकार थी विया। भारतीय क्रिकेट टीम जो विकेट कीपर बैट्समैन ऋषभ पंत कार हादसे में सख़्त ज़ख़्मी। भारतीय मीडिया मूजिबि ऋषभ पंत उत्तराखंड खां नई दिल्ली अची रहियो हो त संदसि कार खे हादसो पेश आयो। BMW मुकमल तौर सड़ी तबाह थी वई। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।